जॾहिं न्याणे जे लाइ घर कैद खानो बणिजी वञे त उन घर जूं 4 दीवारियूं जेल जे कोट जो ॾेख ॾींदियूं आहिनि। असां भई हिन घर जूं कैदियाणियूं त आहियूं अम्मा। ऐं कैदियाणियुनि खे प्यार करण जी आज़ादी न हूंदी आहे। घर जा दारोगा प्यार खे पाप सम्झंदा आहिनि। जे प्यार जे हिकु कूड़े ॾोह में हिकु सोरठ, अॻ में दारोगे जे दुखायल दुहे में आलिम काठिन जियां थी वरे, जे जूं न दाऊं ॿुधण में थियूं अचनि ऐं न वरी कूकू। ऐं वेतर तूं इन रोग में पतंग जियां पाण खे न पचाए धी सड़ी रख थी वेंदी आहे। अम्मा, पतंग बि त बाहि जी ताब में जली पची भस्म थी वेंदा आहिनि न। बाक़ी उन्हनि जो वजूद नाहे रहंदो तड़पण लाइ। असां ॿई त हुन बाहि में थी पचूं जेका बाहि न असांखे जलाए रख थी करे ऐं न ई असांजे वजूद मां विसामे थी, बस पई थी तड़पाए पंहिंजी ताबिश में। जॾहिं ख़बर बि अथई पोइ ज़िद छाजो धीअ? तूं छॾी छो नथी सारंग जी मोहबत खे? जॾहिं तोखे बि ख़बर आहे अम्मा त बाप सारंग जे बिना जीअण जी हसरत छॾे सघे थी, पर सारंग खे नथी छॾे सघे। पोइ बि आख़िर केसि ताईं लिकी मिलंदव? हिकु न हिकु ॾींहुं तुंहिंजे पीउ खे ख़बर पइजी वेंदी। पोइ छा थींदो तुंहिंजो अशर बाख? जेको अदी सोरठ सां थियो। न बाख न, मुंहिंजी हिकु धीअ सां जेको थियो ॿी धीअ सां मां कोन थियण ॾींदसि। ख़ुदा खे मन फोन बंदि करे लिकाए छॾ। तुंहिंजे पीउ जे अचण जो वक़्तु थी वियो आहे। मूं ते रहम कर। मूंखे अॻे ई सोरठ जी जुदाई झूरे छॾियो आहे। वेतर तुंहिंजो ॾुख मूंखां बर्दाश्त कोन थींदो। हाणे फोन मूंखे ॾे त लिकाए छॾियां, अची न वञे तो और पी ज़ालिम। हाकिम खान अॼु मूंखे माफ़ कजांइ। मां तुंहिंजे भाउ सां ॾंद खटा करे कुझु वधीक ई ॻाल्हाया ई आहियां, पर मां बि छा कयां? तुंहिंजे नक्शे कदम ते हलण बि त नथी छॾे सघां न। कीअं विसारियां उहा नसीहत जेका तूं पंहिंजे जीअरे राज सां बच्चन जहिड़ो रवैयो पेश अचण जी कई हुई, राज जे ॾुखे वक़्त में साथ ॾियण जी कई हुई। मूंखे सभु कुझु यादि आहे हाकिम खान। मूंखे सभु कुझु यादि आहे, सभु कुझु, उहे नसीहतूं बि। जीजा, जीजा सालार खान से मिली आई है ना? कामोरी पुलिस मोटी वई। दो ऐं ढोलू पंहिंजे घर आहिनि। जीजा, अबेरे सालार खान कुछ तल्ख ॻाल्हायो छा? ही भोरीअ जी केड़ी मचाल जो बांझनि सां पर अटकाए। इहो चयो अबेरेस? मुंहिंजी कामोरी धीअ सालार जी तलवार कुझु वधीक ई थी कपकपां करे। इन जो मुंहुं मोड़णो ई पवंदो। मुंहिंजी तलवार खे म्याण में रखण लाइ चयो अथई, सो बि टके टके जे माण्हुनि जे अॻियां जिन खे मां कीड़ो मकोड़ो समझी पंहिंजे पेर जे हेठां चिभाड़े छॾींदो आहियां। बदकिस्मतीअ सां उहा वारिस खान जी माउ थी पई आहे। मां छा कयां? चाचा साईं, जेका माउ पंहिंजे हारियुनि मिसकिन ग़रीबनि खे पंहिंजो औलाद सम्झे ऐं पंहिंजे पेट ॾिने पुट खे दुश्मन, ज़मीन जायदाद ऐं पंहिंजे मिल्कियत खां लादवा करे छॾियईं, उहा माउ न आहे हूंदी। पर चाचा साईं,
उहा ॾाइण हूंदी आहे ॾाइण। औलाद जे ख़ुशियुनि जी दुश्मन ऐं दुश्मन खे डरजण कंहिं अकुलमत जो कमु न हूंदो। वारिस खान चाचा साईं मां त मुंहिंजी आहे, तुंहिंजी त भाॼई आहे। ऐं जेकॾहिं भाॼई ॾेर सां तिखो ॻाल्हाए त पोइ ॾेर जो कमु हो ॼुंटनि खां वठी उते उते सटको ॾिएसि। जेकॾहिं तव्हां पहिरें ॾींहुं कयो हींअर असांजी जिंदगी छुटी पए। वारिस खान ईअं ई करण ते दिलि पे चाहियो, पर तुंहिंजी माउ सम्झी मुड़ी वियुसि। मां छा कयां? जुसा हुकुम रहिस, ये तुंहिंजा ॿाहिरि ऐं शाहू किथे आहिनि? रस बाबा गुली या निभागी अञा नाहे लधी छा? रईस बाबा हुन जी ॻोल्हा त हले पई। मुंहिंजी हिकिड़ी ॻाल्हि ॿुधो, मूंखे शेरल मारे ॾियो। केतिरो वक़्तु लॻंदो तव्हांखे? हा, कलाक ॿ 5 कलाक केतिरा, पर मूंखे शेरल मुअल खपे। हाणे मां शेरल खे ज़िंदा रहण नथो ॾिसणु चाहियां। रस शेरल खे त मां हींअर ई घर में घिड़ी वञी मारे अचां। हुनखे ज़िंदा ॾिसण त मां बि कोन थो चाहियां, पर रस पर छा जूसा? रस शेरल जी क़िस्मत ॾाढी भली आहे, हर भेरे बची थो वञे। बस हाणे जुसा शेरल जी क़िस्मत साथ न ॾींदी, हुनखे अॼु जो अॼु पूरो करे अचो। हा जुसा दॿो खे साण वरती वञजां। यूसो वल्द कंहिंसां टक्कर खाईंदो न आहे, पर जे टक्कर खाईंदो आहे न वाह जो टक्कर खाईंदो आहे। ईअं ई थींदो जीअं तव्हां चयो आहे। बाबा घणो ई लिहाज़ कयोसीं, शर्म कयोसीं, पर जेकॾहिं हुननि में शर्म ऐं लिहाज़ ई न आहे त पोइ छा असां ते रुगो फर्ज़ आहे छा त असां वेही हुननि जो लिहाज़ ऐं शर्म कयूं? पोइ बि शेरल पुट हू चङा आहिनि, सालार ऐं वारिस सुठे घराणे जा आहिनि। असांखे उन्हनि जो हया करणु खपंदो आहे ऐं हू असांजा पगदार बि आहिनि। शेरल पुट छाजा पगदार? ये पगदार आहिनि बाबा? ये त पग लथा आहिनि ॿई, ऐं पग लथनि जो हया नाहे कबो। उन्हनि खे त बीहारे बंदूक हणबी आहे। हाणे छॾ हिननि ॻाल्हियुनि खे, ॿी ॻाल्हि कर बाबा। पर शेरल पुट ॿुधी न बाबा? जावेद छा चयो? जावेद जी शादीअ जी ॻाल्हि कर, हिन जी कुंवार जी ॻाल्हि कर। मां चवां थो ॿियनि ॻाल्हियुनि खे छॾ। वे यार वे त इहो हॾा न भॼी पनी वे। आओ शेरल पुट हिन जो बि लायो सजायो कबो। हा, हिन जी कुंवार सम्झ त घर में वेठी आहे। शेरल पुट मूंखे तुंहिंजो ॾाढो फिक्र आहे।
एक बार जा काम पे तो ॾिठई या त पाण मुक़ाबिलो कंदा या वरी हथियार फिटी करे असांजे अॻियां पेश पवंदा। जेकॾहिं भी मुक़ाबिलो कंदा त बारूद ख़तम थी वेंदो, पोइ काॾे वेंदा? सुठो थियो अदा, सुठो थियो त जीजा टाइम ते पहुती। सालार खे सत सुरियूं ॿुधायूं, न त इहो सालार खान अलाए कहिड़ा कलूर करे आ। ढोलण, जीजा त जेको कुझु बि कयो असांजे हक़ में बहितर कयो, पर जीजा खां पहिरियां अदा शेरल ऐं सावल पुलिस खे कूड़ो करे असां मथां खूननि जी छिप ई टारे छॾी। वाह जो कमु कयो अदा शेरल ऐं अदा सावल। ॿियो छा? सारंग भाउ, इहे सम्झ त इन ॿिन्ही असां मथां सोनी मोहर हणी छॾी। सावल ऐं शेरल वकीलनि वारा सवाल जवाब करे। पोइ त अदा सालार त वॾो ॾमरियो हूंदो। जेकॾहिं सालार खान ॾमिरबो न त असांजो कहिड़ो आंगड़ो पटींदो। असां को सालार खान खां डिॼूं था या जहिड़ो कदम खणंदो न उनखां ॿीणो जवाबु ॾींदासींसि। पर ढोलण, इहो तूं न विसार त हू सालार खान आहे, सालार खान जेको सरेआम माण्हुनि जे साम्हूं पंहिंजी भाॼाई सां ॾंद खटा करे ॻाल्हाए सघे थो, पोइ उहो असां सां कहिड़ो हशर कंदो? अदा मास्तर, जेकॾहिं हिन सालार हाणे अॻिराई कई त सालार बि खटियो न खाईंदो। हू असांजा पाणी ॾिसी चुको आहे। अलाह जा लख एहसान आहिनि जो तव्हां मां को बि ॿधिजी न वियो। जेकॾहिं अदा साल बि ॿधिजी वञे हा न, पोइ बि असांखे घर में करार न अचे हा, बेचैनी हुजे हा ऐं सॼो घर असुलु ख़ाली थी पवे हा। सारंग, हाणे तोखे बि पंहिंजा पेर रोकणा पवंदा। इन वॾेरे खां अलाह तोखे पनाह ॾिनी आहे। ईअं न थिए जो तुंहिंजो इहो इश्क जो जुनून तोखे असां खां ई जुदा करे छॾे। अहिड़ी वाई त न कढंदा दोदा। अलाह हयाती ॾींदो सारंग भाउ खे। अदा अलाह त हयाती ॾेसि, पर असांजो भाउ पंहिंजी हयातीअ जो दुश्मन पाण बणियो बीठो आहे। उनखे असां छा कयूं? अदा सारंग भाउ लिखियल पढ़ियल आहे ऐं समझदार आहे। हाणे जेको बि कदम खणंदो न सोचे सम्झी खणंदो। मतलब त मुड़ंदो न, अञा बि कदम खणंदो। अदा मास्तर, सारंग भाउ बि मूं वांगुरु आशिक़ आहे। आशिक़ हो तोखे ख़बर न आहे त आशिक़ मजबूर आहे अदा, भली केॾो बि कंदार हुजे। हे 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 हादन, तूं अञा ताईं पहिरो पियो ॾी, निंड न कई अथई छा? जॾहिं दिलि जा धणी ऐं मुंहिंजे सिर जा साईं निंड कनि ऐं राति ॾींहुं हुन जा दुश्मन उनखे मारण जे लाइ ॻोल्हींदा वतन, त ही मजबूर आशिक़ पंहिंजे पीरनि जे दफ़ा जे लाइ बि पहिरियों न ॾींदो त छा निंड कंदो? पर हादन, मुंहिंजे सौटनि खे कहिड़ी ख़बर त मां तो वटि लिकियल आहियां? त छा हुननि पुलिस सां गॾिजी असांजे मथां घर ते छापो न हणायो हुयो? उहो त शक जे मुताबिक़ हणायो न। ऐं जॾहिं मुंहिंजे सौटनि खे ऐं पुलिस वारनि खे ख़बर पई त ही घर तुंहिंजो नाहे त मोटी हलिया विया। हाणे त हुननि जो शक बि दूर थी वियो हूंदो। न गुलाम न, शक न, पर जूसे वारनि खे पूरी पक आहे त तूं शेरल जीजा या मां वटि ज़रूर हूंदी ऐं हू केॾी महिल बि हिते अची सघनि था। जेकर मां निंड में हुजां त हू अची तोखे या मूंखे बि मारे हलिया वेंदा। हा हादन, चई त तूं बि सच तो। मां त सौटनि हथां मारी वेंदसि ऐं हिकु ॾींहुं उन्हनि जे खूनी हथियारनि जो खाज बणिजी वेंदसि। न गुनाह न, मां वञा उहो पुटु ई नाहे जणियो जेको तोखे मारे तो त हाथनि पाचे दुश्मन खे तड़पाए मारींदो आहे। ऐं ॾिसण वारा चवंदा हाथनि हथ करे छॾी, हथ।
जूसे वारा ऐं हिन महिल हिते ज़रूर कुझु गड़बड़ आहे। हींअर ई वञी अधे दोदे खे ॿुधायां। टार्च लॻी आहे, पक कंहिं सुञातो हूंदो। साइड वठो, साइड वठो। हा ता जूसा, इहा टार्च दोदे वारे घिटीअ में लॻी आहे। ज़रूर को दोदे वारे में हूंदो। दोदो आहे त कहिड़ो मोतबर आहे। हाणे ई हली ॾियूंसि था ॾारो, कयूंसि था ढेरी, ऐं गोहर जो प्लान बि पूरो थींदो। हिकिड़ो दुश्मन इहो बि ख़तमु थींदो। हा पोइ शेरल जे घर में गिरी हुनखे सभु खानदान ख़तमु करे पोइ घुलाए खणी था अचूं। एॾो सवलो आहे। दोदे खे मारे ख़ैर कदा शेरल जे घर में घड़ी हली घुलाए खणी ईंदासीं। हाणे ज़रूरु जंहिं माण्हू असांखे टार्च हई आहे पक उन सुञातो बि हूंदो। ऐं हाणे हू होशियार थी विया हूंदा। हाणे असांजो ओॾां हलणु असांजो मौत साबित थींदो। मौत दोदे वारा असांखे ॾींदा? कढी छॾिया धाणा। तोखां वधीक मां सुञाणा उन्हनि खे राणा। हू हिन वक़्तु अड़ूं ॾयूं वेठा हूंदा। ऐं जीअं ई घिटीअ में असां कदम रखंदासीं न त हुननि जे हथियारनि जा मुंहुं असां ॾांहुं हूंदा। हीअं असांजो सीनो पुरुण करे छॾींदा। ओ हू ॾिस, परे खां लाइटूं पई लॻनि। हिन जो मतिलबु त हू असांखे पाण तरफ़ वञण जे लाइ उत्साहनि पिया। जे असां हुननि जी घिटीअ ॾांहुं वियासीं न त हू असांखे सालार ख़ान जी घिटीअ ॾांहुं वञण जो मौक़ो ई कोन ॾींदा। पोइ छा ख़्यालु आहे दाजू साहब? हलूं था शेरल जे घर में, कयूं था हली हमिलो। पोइ जेको थियो न सोडा न, हुननि फोन करे शेरल वारनि खे बि इतलाह करे छॾियो हूंदो। हाँ ॻाल्हि कर। ॿुधाई तूं छा थो चई? जूसो सालार ख़ान जे ॻोठ मां हिन ॻोठ में आयो आहे? ठीकु आहे दोदा, हेॾां सांवल ई मां हुन जो अॻु था झलियूं। तव्हां रुगो इहा कोशिश कजो त उन्हनि खे वापसि सालार ख़ान जे ॻोठ वञण न ॾिजो। अॼु उन्हनि खे घिटियुनि मां ॿिलनि जीअं पकड़े रूहे में बंदि करे उन्हनि जो नंगो नाच कराईंदासीं। ठीकु आहे शेरल, मां ऐं ढोलण हिते होशियार आहियूं। बसि रुगो ॻोठ खां ॿाहिरि न निकिरनि। तूं ऐं सांवल ॾांहुं होशियारी कजो। ठीकु आहे दोदा। ठीकु आहे शेरल, ठीकु आहे। दादा रुगो वापसि मोटनि धक ई हिकु कंदो मान। ढोलण, तूं हाणे टार्च जा इशारा ॾींदो रहे, जीअं अचनि असां ते हमले करण जे लाइ इती फेरी करे छॾींदो। सांवल, हाणे उन्हनि खे हितां वञण कोन ॾींदासीं। शेरल, हाणे इहे बघड़ ॾेघीअ में फाथा अथई। ॾेघीअ में काॾे वेंदा? सुक आहिनि। सांवल, जेकॾहिं अॼु शिकार न थिया न त पोइ कॾहिं बि न थींदा। घणो ई इन्हनि मस्तु उठ वांगुरु लयूं चरियूं। हाणे उन्हनि खे डब चरण बि कोन ॾींदुसि। त पोइ देर छा जी शेरल? अॻिते वधी था हलूं, कयूं था सिधा फायर, मारे पूरो था कयूं। न सांवल न, घेरे में आयल बघियड़ आसानीअ सां वठ कोन ॾींदा। उहे बि लिकी वेठा हूंदा। सही थो चवां सांवल, अड़ूं ॾेई वेठा हूंदा। ऐं ओॾां असांजो वञणु नाकारा थींदो। तंहिं करे घटि घेड़ बंदि भला अथनि। या त पाण मुक़ाबिलो कंदा
या वरी हथियार फिटी करे असांजे अॻियां पेश पवंदा। जेकॾहिं भी मुक़ाबिलो कंदा त बारूद ख़तम थी वेंदो, पोइ काॾे वेंदा? त पोइ नक में नाकेली विझी उन्हनि खे सॼे ॻोठ में सरगिस कराईंदासीं। सामल जी दादा। अच त अड़ वठी वेही रहूं, ॾिसूं त उतां कीअं था टपनि। अच। मलूक, असांखे बेवकूफ़ सम्झो अथई? असां एॾा बेवकूफ़ कोन्हूं के? तोखे असां सां हलणो पवंदो, तोखे अॻभरो करणो पवंदो असांखे। जेकॾहिं अॻभरो न कई त पोइ तो समेत पूरी अक खे कंदुसि ठड़क 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 ठा ठा। पोइ छा ख़्यालु आहे दाजू सा? हलूं था शेरल जे घर, कयूंसि था हली हमिलो, पोइ जेको थियो ॾिठो वेंदो। भी मुक़ाबिलो कंदासीं, हू असांखे मारनि या असां उन्हनि खे मारियूं। हुननि जी लाशनि ते लतूं रखी गुज़री वेंदासीं, सो बि नारा हणंदे। न राणा न, ॻोठ हुननि जो आहे, हुननि वटि बारूद जी खोट कोन हूंदी। मुक़ाबिलो कंदासीं न त असांजो बारूद खुटी वेंदो। दाजू साहब, मां त चवां थो त रईस वारिस खान खे या रईस सालार खान खे फोन कयूं त हू असांखे हितां कढी वञनि। न रबू न, या बुज़दिलाए चइबी। दाजू साहब, पोइ आख़िर छा कजे? हितां कीअं निकिरजे? हिते बि त मुसीबत आहे न। छा थो सोचे जूसा? प्रभु या जा कैसी ये जगह दाजू साहब ही मलूक जो घर आहे। मलूक जो? अचो त न घर में घड़ी था हलूं। दाजू साहब, पर हिन घर जो दरवाज़ो अंदरां बंदि हूंदो। जे दरवाज़ो अंदरां बंदि हूंदो न त पाण भितियूं टपंदासीं। अचो। राणा, तू बिच चढ़, चढ़ी आई अंदरों दरवाजो खोल। बाबू बिच चढ़ा। ठीक है बाबा। ठीक।
का दांदू न जिदा कई न तो मलूक फायरी हिक थींदी पाण भी मरंदे ऐं आकह भी माराईंदे तोखे असांजो हिकिड़ो कमु करणो पवंदो न त ठड़क ठड़क ठा टोटण तो पक सां जूसे वारनि खे ॾिठो बि हुयो या अदा छा मां तोसां कूड़ ॻाल्हाईंदुसि मां पंहिंजनि अखियुनि सां ॾिठा आहिनि त जूसे वारा ई हुया ऐं उन्हनि सां गॾु हिकिड़ो ओपरो माण्हू बि हुयो। अदा मूंखे त शक आहे निकिरी आहे पक। अदा वॾा तूं लॻे थो सही थो चवीं। बोलू किथे ईअं त नाहे हू निकिरी विया हुजनि असां सॼी राति हिते पंहिंजो वक़्तु विञायूं। अदा साईं मां चवां थो हली जांच त कयूं न त ख़बर पइजी वेंदी। चङो ठीकु आहे अच पर होशियारीअ सां। ठीकु आहे अदा उथ अच अच्छा उठ अदा उठ। मलूक असांखे बेवकूफ़ सम्झो अथई असां एॾा बेवकूफ़ कोन्हूं के तोखे असां सां हलणो पवंदो तोखे अॻभरो करणो पवंदो असांखे जेकॾहिं अॻभरो न कई त पोइ तो समेत पूरी अकह खे कंदुसि ठड़क 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 ठा ठा सवाल मूंखे त लॻे थो मदद आई आई कीअं असांखे ग़लति अच्छा ನನ್ನ ಇದೇ ಸೀಸನ್ वठी अचोसि थोड़ा प्रभु गेल अचोसि राणा अच रस्तो निकाल रस्तो बाहर छो डबल का तो पके जल्दी कर जल्दी ले ले वर्चस रजस ॿुधाए कहिड़ी पासे हलणो आहे हलो मलूक असां बेगुनाह तोखे मारियो असां माफ़ कजांइ यार हिन दफ़े तूं असां ते मोहर हणी छॾी आहे प्रभु थोड़ा मलूक खे छॾियो अचो